अदा कूड़ न गला सही सही मुखे यो बुधा त ये खून आखिर कराए केर थो। जेकॾहिं इन्हनि कमनि में दादा जो हथ हुजे हा न त मूंखे ज़रूर ॿुधायां, पर इन्हनि खूननि में दादा जो हथ को बि कोन्हे। यो समूरो नतीजो नवाब खान जी जिद जो आहे। हू सजावल खे झुकाए ऐं नैना खे वापस तो आणणु चाहे। जेकॾहिं ईअं आहे न त दादा इन कम जे लाइ ॿिए हमरा खे छॾियो हूंदो ऐं मूंसां सलाह बि कोन थो करे। हू तोसां सलाह नथो करे या तो मुखां ॻाल्हि लिकाई थो। अदी मां भला तोसां कूड़ ॻाल्हाए सघां थो? तू मूंसां कूड़ त नथो हणी सघी, पर वो कहिड़ो कम आहे जो नवाब खान तुंहिंजी सलाह खां सवा करे? त पोइ पक सम्झ त दादा जो को बि हथ न आहे। खुदा करे ईअं ई थिए। बाक़ी मूंखे त खौफ थी पियो आहे, जेकॾहिं दुश्मनियूं वधाईंदो त पोइ नवाब खान खे छा हू ज़िंदा छॾींदा? दादा खे कुझु बि कोन थींदो, तूं इन ॻाल्हि जो को बि खौफ न कर। अदा तू अञा ॿार आई, जिन जा मुड़स मरंदा छा उहे माट करे वेहंदा? ज़ाहिर आहे त हू पलांद वठण जी कोशिश कंदा। उन करे चवें थी अॼु खां पोइ पंहिंजे दादा जो वध मां वधि ख्यालु रखजां। हुनखे अकेलो कॾहिं बि शहर न वञण ॾिजां ऐं न ज़मीन ते। ठीकु आहे दी, त मां दादा जो हर वक़्तु ख्यालु कंदो रहंदुसि। हुन तरह बचण वारी गोली मां पंहिंजे सीने ते खणंदुसि। ॿियो हुकुम? अदा इहो हुकुम न, बस तू इहो ख्यालु रखजांइ जेकॾहिं नवाब खान खे कुझु थियो त ज़िंदा मां बि न रही सघंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।